दो बलाली फिलहाल चिकन स्पाइसी बर्गर कितने करने सर ये? बस एक। तो भाईजान फाइनली जूस मोबाइल मार्केट में चुका आयो विजिट करे हैदराबाद मोबाइल मार्केट। आईडी बता दे अपनी। वो लोग शक्ल देखेंगे पहचान लेंगे। अस्सलाम वालेकुम गरीब जो संगत चाला खरा खुश तबियत से उम्मीद है सब ठीक होंदा खरन ना होंदा। भाईजान हैदराबाद में लाजमी एड़ो एकड़ो ब्लॉग थींदो आ जेको असां कार में बेही करे स्टार्ट करना हो जी है बंदा नीच भली नीच बंदो था ता ॾिसी सघो किरियो यो नीच बंदो इहो अथव जेको तव्हां ॾिसी सघो था सरदार। सो हाणे पाण वञूं था थोरो घुमण फिरण थोरो शशको करण आस्ते हलास लेना बाबू जी ॾिसणो थींदो। अयान एॾो माल जा मारींदो आहिनि केर न छॾे। चलो चलते रहो हमारे साथ देखते हैं कहाँ तक पहुँचते हैं आपके साथ। आप जा कहाँ रहे? हम जा रहे हैं घूमने फिरने। पहले तो जाएंगे एशियन म्यूजियम देखेंगे कुछ घूमेंगे पर अला अगर खुलियल हो जाए मूंखे नथो लगे न तो वरी शहर सॼो पंहिंजो हिन शहर हैदराबाद तव्हां आहियो न भाऊ? मुंहिंजे बाप जो वापा गलियो हाँ संजय वाल साहब हैदराबाद समझदा सो घुमो चलो चले बैठा पैसो आ पावर आ मस्ती तोड़ छा है सुनिया ट्रक नॉन पीटी मोबाइल रखे ॿियो छा अथई असां तेल भराईंदो 2000 चयो अथई छो कम पाई पाण दा वठी हलो निकल मक्खी बहुत परेशान करनी पई। कुरान दा कसम मैं सुम्हंदो आहियां मंझंदि जो टाइम आहे मुंहिंजो स्लीपी टाइम आहे मूंखे न सुम्हणु ॾिनो असां सुभाणे ॿिए ॾींहुं इंशाल्लाह अल्लाह टूर कंदासीं राति हलूं मार्केट वो अॼु हाँ सुभाणे सुभाणे देखते हैं क्या होता है। चलो खा दो ऑर्डर दी एक स्पाइसी चिकन बर्गर करें इसके अलावा और शेक केड़ो पीना हो? सॉरी अच्छा 2 वनीला शेक करें शेक अवेलेबल नहीं है जी जी सर शेक अवेलेबल नहीं है। वधिए ॾियो भला फिलहाल चिकन स्पाइसी बर्गर कितने करने सर ये? बस एक ही करें वो शेक नहीं है तो क्या करें? ठीक है सर इसके अलावा है ही नहीं इसके अलावा आपके पास शेक अवेलेबल नहीं होगा। चलो ठीक है कि स्पाइसी चिकन बर्गर करें। ठीक है सर नेक्स्ट में जाएंगे आप। हाँ सर तो भाईजान इतना ऑर्डर नहीं बर्गर करेंगे तो भाईजान आदे बर्गर अचियो सोने मां शेक मूंखे किथे तो पहिरीं तूं तां वॾी रश आहे यार मोला आयो पण ॿिए पासे हल हेॾां छो थो वञे रोड अचार दी है छा बाबा हां हल केॾो परचो ठाहियो अथनि वठी हालत त ॾिस लुटियो सिंधड़ियुनि खे लुटो वरी बनी बिजनेस दिस इज बिजनेस जाई मशीरी रस्ते वाली ॾिसई दी अस्तगफिरुल्लाह नऊज़ बिल्लाह तुंहिंजी भेण जाई अरे एकड़ो मन यार अरे एकड़ो मन ओबा ओ कुरान में तेरी आए तस्वीरां यार संगत जन पान भरी बर्गर खाई खादो एमी असां कमड़ी पाई टाइम दी आयो अनारकली वट बीठा हूं त इनजो जूस पींदा दी मुदा माइयो गाले मुनो रिकॉर्ड क्यों ही केड़ा देखो ये चार भैया छो कौन दई हां अरे फुल क्या मला है ना तो सामो दा दाऊद सुपर मार्केट दिसी सको दा जगह बंद लगी तो नहीं फेमस टिकटॉकर ईंदी थी केड़ी ये तो वन दिया अस्तगफिरुल्लाह नऊज़ बिल्लाह मुके केड़ी वन दिया मिजना ई केरन बेईमान हां देखो हां जो इंतजार करना है हां अस्तगफिरुल्लाह तो संगत अच्छा जूस बदतमीज ही सफा बेकुल ही सफा इनके लगो तने आयो मैं आगे में भरन फाइनली छा मुंजो मर्जी मां इता स्ने पईया न असल में मन जबरदस्त हुई अचे गाली आवाज समझो था तो जूस अची वा इन भाऊ जूस विसरियो दस भाऊ ता जूस विसरिया छा थो ता फील दे सही है खैर मां देर सा पे हल न दिनो असां पियूं तो भाई जान जीअं त पाण वरी खाई पी मन थी करे वञूं था किथे था वञूं भाऊ
बाबे परियल दे बाबू परियल इंतजार में हूं तो टाइम दिया घूमने दी फिर दी खादो दी पीतो दी अब जा रहे हैं जा ही जा रहे हैं है वो केड़ा लगेगा यानी डिफेंस में पाना है दिस इज डीएच मीर कॉलोनी घूमनी है मकोआ के मीर कॉलोनी यार खानापुर का क्या कक्कर में चलते रहो गंज जी यार भाईजान जीअं त असां काएं भाई मोटे आजी भाई काएं भाई मोटे आजी अदा काएं भाई मोटे आजी बकवास बंद कर मारे दादा बेटा तो असां पाण मोटे आजी वरी लेटी जासी वरी थोरो चेंज कयोसीं फ्रेश थियासीं वरी हाणे सेक्सी तो लगे अच्छा मोबाइल तो वरी हाणे पाण वञूं था मोबाइल मार्केट थोरो कम आहे नंढड़ो तो आज जो फिरंदा थी वञे ड्राइवर सबका इंतजार लगूंगा चलो चलते रहो देखते हैं क्या सीन होता है क्या नहीं होता है ये बिल्कुल देख रहे हो ये बिल्कुल ये सुनारी लगा पड़ा है बेचारा है अब आगो खट्टा तो खा रहा है कपड़ा है चलो चलो बंद कर भाईयान साओ ते जड़ो तो हले ए भाऊ कॾहिं ई कोन थो भाऊ हेॾे ॾिसो थोरो भाऊ अच्छा उस्ताद संगत पाण मोबाइल मार्केट में हिते चुका आहियूं तव्हांखे विज़िट करायूं था हैदराबाद जी मोबाइल मार्केट या हम लोग जा नहीं होगा दुकान कवर जन हिकिड़ो तभी बन जाएंगे तो भाईयान फाइनली असांजो कमु थियण थी वियो अब असां तव्हांखे मिलण वारा आहियूं फेमस तो सही आहे फैशन टिकटॉकर सां भाईयान छा हाल आहे हेलो अल्लाह का शुक्र है ठीक है आईडी बता दे अपनी वो लोग शक्ल देखेंगे पहचान लेंगे जियो सदा जियो तो ये दोनों बड़े भाई और छोटे भाई है लेकिन ये ना बस में क्या बोलते हैं ये जमजम वाले हैं दोनों भाई बनी जल्दी एमी बैठा हुआ है असां उर्दू दा ॻाल्हायूं हमारे इस टोर में बैठा है हां तो शहरी हिकिड़ी रिक्वेस्ट कंदमि मां तव्हांखे ऑनियर लाइव सम्झो था त हाणे मां त चवां त ॿियारे मां चवां तव्हां फुल सिंधी ॻाल्हायो मूंसां सिंधी फुल बस कम पूरो इंशाल्लाह सिखियल आहे हे नथो ॻाल्हाए यार टिकटॉकर भाई असां नथो ॻाल्हाए सो भाई जा रहे हैं पता नहीं कहाँ जा रहे हैं अस्सलामुअलैकुम नाज़रीन और ख़वातीन मां पंहिंजे दोस्त सां तव्हांखे मिलाइण वारो आहियां हू मुंहिंजो तमामु बहितरीनु ऐं प्यारो दोस्त आहे उनजो नालो आहे पर हू छा चवंदा हे ॾिसो माशाअल्लाह सुभान अल्लाह शेख खाईंदव हे असांजो दोस्त आहे अल्लाह हयाती ॾेसि हे ॾिसो गम है तो भाई
आयान ब्रश खां पोइ वरी असां आया आहियूं चांहि कपिड़ो पियण चुस्की लगाना है हाँ लॻायो न जती अलाए कंहिंखे लॻंदी ख़ुदा आहे ख़बर आहे असां कंदा पियूं चांहि बिल भरण भरींदा पाणी हमज़ा जा न चांहि पी करे वरी हुन कटी करे भरींदा न्यू कोइचा बुखार होटल बुखार होटल बुखारा कराची रोड त भाईजान जीअं त पाण मोटी आयासीं चांहि वांहि पी ऐं वरी 3:30 था थियनि व्लॉग मां एडिट करे छॾियो आहे जस्ट इहो शो ठहियल आहे जेको भरे वञी एड करे पोइ वरी पोस्टिंग ॾिनी सम्झो था न सो वरी पाण हिते व्लॉग ई कयूं था हीअं ऐं उमेद था कयूं त असांजो व्लॉग तव्हांखे सुठो लॻो हूंदो पसंदि आयो हूंदो जे सुठो लॻो आहे पसंदि आयो महिरबानी करे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कयो सुठा कमेंट कयो कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॿुधायो सो हाणे जो असांखे इजाज़त इंशाल्लाह दोन में असां